पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त ऐं बहितरीन अपडेट्स आहे। जी हाँ दोस्तों, काफ़ी दोस्तों जा कमेंट ईंदा आहिनि त यार हफ़्ते में पापनगर ड्रामे जूं 3 क़िस्तूं छो हलंदियूं आहिनि, 5 हलनि या 6 या 4 खणी हलनि। जीअं वीरन जी बस्ती यानी सिंध टीवी जो जेको शेड्यूल आहे ड्रामे जो, हू हफ़्ते में 5 एपिसोड पक्का ॾींदा आहिनि ऐं KTN वारा जेका आहिनि उहे हफ़्ते में सिर्फ़ु 3 एपिसोड ॾींदा आहिनि। ऐं उन्हनि दोस्तनि खे जवाबु ॾींदो हलां दोस्तों, असल में KTN वारनि जो जेको शेड्यूल आहे 4 एपिसोड जो आहे हफ़्ते में। बहरहाल कुझु ॿिया ड्रामा जेका हली रहिया आहिनि उन्हनि जे करे पापनगर खे 3 एपिसोड ॾिना वेंदा आहिनि हफ़्ते में। ऐं पापनगर को वॾो मेगा सोप सीरियल न आहे, छो त हिन जा एपिसोड वधि में वधि 100 ताईं हलाईंदा। 100 खां अॻु ई थी सघे थो ड्रामे खे खोटायो वेंदो। फाइनल जेको आहे न एंड वाइंड अप इन जो 100 खां पहिरियों ई या 100 ताईं कयो वेंदो, उन खां पहिरियों ई खुटी सघे थो जे दुलाब खे वाइंड अप कयो वियो 84-85 ते। ऐं इन जे करे इन खे सिलसिलो हलाए रहिया आहिनि हफ़्ते में 3 एपिसोड। ऐं जे वॾो को मेगा सोप सीरियल हूंदो आहे KTN वारनि जो, त पोइ हफ़्ते में 4 एपिसोड हलंदा। न त बाक़ी सिंध टीवी वारनि जो शेड्यूल अलॻि आहे, हू हफ़्ते में कीअं बि करे 5 एपिसोड पंहिंजा पूरा कंदा आहिनि ऐं 5 एपिसोड उन्हनि जा हलंदा ईंदा आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा।